नाज़रीन, हैदराबाद में कोरोना जे वधंदड़ केसिस जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं। कोरोना जा वधीक 53 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं हैदराबाद में कोरोना मुतासिरनि जो मजमूई अंग 9,383 थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, हैदराबाद में कोरोना जे वधंदड़ केसिस जे हवाले सां कोरोना जा वधीक 53 केस ज़ाहिर थिया आहिनि। अंग 9,383 थी वियो आहे। कोरोना मुतासिरनि खे घरनि ऐं अस्पतालुनि में आइसोलेट कयो वियो आहे। हैदराबाद में फैज़ खोसो असां सां लाइन ते मौजूद है। जी फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? कोरोना जा वधीक 53 केस ज़ाहिर थिया आहिनि। हैदराबाद में कोरोना जे एक्टिव केसिस जे हवाले सां बि ॿुधाइजो। हैदराबाद में कोरोना जा 53 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ कोरोना सचल मरीजनि जो अंग वधी 9,383 थी वियो आहे। कासिमाबाद में 27, लतीफ़ाबाद में 16, सिटी में 8 ऐं बहराड़ी तहलके में कोरोना जा 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। 24 कलाकनि दौरान सिहत खाते पारां कोरोना जे 536 मरीजनि जी टेस्टिंग करायूं आहिनि, जिन मां 53 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक थी। जिले में कोरोना जे एक्टिव मरीजनि जो अंग 877 ॼणा वियो आहे, जिन मां 844 ॼणा पंहिंजनि घरनि में आइसोलेट थियल आहिनि। 29 ॼणनि खे सिविल अस्पताल हैदराबाद इलाज शुरू ऐं 4 ॼणनि खे कराची जे मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज हेठि रखियो वियो आहे। कोरोना जे ज़िले में 40 मरीजनि जो अंग वधी 207 थी वियो आहे। महिरबानी जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। कोरोना जा वधीक 53 केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं हैदराबाद में कोरोना मुतासिरनि जो मजमूई अंग 9,383 थी वियो आहे।